मुझे परियां वेठा आहिनि फ़क़ीर साजन परियनि खां अखियूं मिलाइण दे हिते को मुमताज़ चांजो वेठो आहे हितां 5-10 किलोमीटर परे ॻोठ हूंदुसि मुंहिंजी का इनसां एतिरी वेझड़ाई कोन हुई या हिननि जा साथी ॿिया अल्ताफ़ वारा ॿिया सभु अल्ताफ़ बि वेठो आहे शायदि ये मिस्कीन पोरियत हर रहारियनि इन्हनि जॾहिं मुंहिंजो पहिरियों दफ़ो दावत कई 2-3 दफ़ा चयो मां कोन वियोसि हिननि खे इहा बि ख़बर कोन्हे त कंहिंजी आजी आहे कीअं कबी आहे पर हिन जे अखियुनि में हिननि जे इज़हार में पोइ अंदाज़ खणी कहिड़ो पोइ लफ़्ज़ कहिड़ा हुआ पर हिननि वटि प्यार ई प्यार हो पोइ जॾहिं मां हिनजो ॻोठ वियुसि त हिननि खे इहा ख़बर कोन्हे त गुलनि जूं पतियूं पटिबियूं आहिनि ऐं उहे पतियूं उछलाइबियूं आहिनि हिननि गुलनि जा ॻोढ़ा मुंहिंजे मुंहं में आया मूंखे सूर थियो तकलीफ़ कोन थी मूं ॾिठो त ही प्यार कनि था हिननि खे प्यार करणु कोन थो अचे हिननि खे कंहिं सेखारियो कोन्हे उहो मुंहिंजी सिंध खे 75 सालनि खां वठी जॾहिं खां नाम निहाद आज़ादी मिली आहे तॾहिं खां ॼट ठाहिण लाइ चरियो ठाहिण लाइ अबोझ ठाहिण लाइ ख़र्च कया विया आहिनि हुननि जे अंदर खे